मोहनजोदड़ो में मरकज़ विलायत अली इस्लाम पाकिस्तान तालका डोकरी जे तरफ़ां दख़्तर रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयद फातिमा ज़हरा सलाम अलैहा जंहिंजी शान में गुस्ताखी कंदड़ मौलाना अशरफ आसिफ के ख़िलाफ़ हुसैन बख्श मीरानी जी मडी खां एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब डोकरी पहुती। उन मौके ते अॻवान सैयद काज़िम अली शाह, सैयद इफ्तिखार शाह, ज़वार वहीद बुट, इक़बाल जाफ़री ज़वार, न्याज़ सूह, नवाब अली कसर, एजाज़ अली मंगरियो, बंद अली जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौलाना अशरफ आसिफ डॉक्टर आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी शहज़ादी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जंहिंजी शान में गुस्ताखी करे मुल्क में शिर फैलाइण जी कोशिश करे रहियो आहे। उन्हनि चयो त बाग़े फुदक आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तोहफ़े तौरु मिलियो आहे, तोहफ़े ते आले मोहम्मद जंहिं जो हक़ आहे। उन्हनि चयो त बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जिन पंहिंजो हक़ दरबार में घुरणो हुयो, पर मुसलमान बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा खे हक़ न ॾिनो वियो। उन्होंने चयो त मौलाना अशरफ आसिफ बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जंहिंजी शान में गुस्ताखी करे शिया कौम समेत पूरे मुसलमाननि जी दिल आज़ारी कई आहे। उन्होंने वज़ीर आज़म इमरान खान, आर्मी चीफ जस्टिस का मुतालबो कंदे चयो त शहज़ादी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जंहिंजी शान में गुस्ताखी कंदड़ मौलाना अशरफ आसिफ के गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाजी दायरो वधायो वेंदो। इमरान अली डेरो, सिंध सोशल न्यूज़, मोहनजोदड़ो।